THN न्यूज़। लॻे ॻोठ थैली हाशिम में नामालूम चोर सहाफ़ी बख्शल ख़ासकीले जे दुकान जा ताला टोड़े लखें रुपए जी मालियत जो सामान चोरी करे विया, जिन में ईज़ी लोड लाइ पयल 5 मोबाइल फ़ोनूं, रोक रक़म ऐं ॿियो सामान खणी विया। मुतासिर दुकानदार तरफ़ां वगन थाणे ते इतला ॾिनो वियो। राब्तो करण ते सहाफ़ी बख्शल ख़ासकीले THN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त सुबुह सवेर जीअं ई दुकान ते पहुतुसि त दुकान जा ताला टुटल हुया। चोर दुकान में पयल मोबाइल फ़ोनूं, कैश रक़म, ॿियो काफ़ी सामान खणी विया आहिनि। SSP कंबर नोटिस वठी असांजो चोरी थियल समूरो सामान वापसि कराए इंसाफ़ फ़राहम करे, न त ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो।